अचो साईं, हे जेको जूस जी फैक्ट्री आहे शेख साहब जी, हे जूस जी फैक्ट्री आहे। जंबा भरजनि था राति जो। हिन मां हे जेका दॿा असां कढिया आहियूं हिन मां ठहे थो। हे ॾिसो न, त जीअं टीयर जो गेडरनि खे कलर थींदो आहे न, उहो आहे हे माल मसालो। हे पंहिंजे सखर में माण्हुनि खे पीआरे थो, ज़ुल्म न आहे। खुदा मां DI साहब खे बि मोकिलंदुमि, SSP साहब खे बि मोकिलंदुमि, ISI खे मोकिलंदुमि, पूरी एजेंसी खे मोकिलंदुमि। खुदा हिन ते अहिड़ी FIR थिए, अहिड़ी FIR थिए ताकी हिनखे जेल मां निकिरे ई न। हे इंसान ज़ात खे पीआरे थो, माण्हुनि खे ज़ुल्म करे थो। हे ढक खोलियां थो मां, खोलेसि मां, मज़बूत आहे, खोली था। कैंसर थींदी आहे, TB थींदी आहे, कारो कामिड़ थींदो आहे हिननि मां। हा सम्झी। हे वरी हे हिननि में डॿनि में मिलाईंदा आहिनि। हे ॾिसो न, हे डॿनि में रंग लॻल थो, हिन में मिलाईंदा आहिनि। हे जंबा आहिनि, हे भरजनि था। शेख साहब जो छा नालो आहे? अब्दुल मतीम शेख। ॾाढ़ी ॿाढ़ी अथसि छा? मोह में चओ था ॾाढ़ी सुनत अथसि, पर कम त फिरोननि वारा अथसि, यज़ीदनि वारा कम अथसि। माण्हुनि खे सखर में तबाह करे छॾींदा आहिनि। सखर, शिकारपुर, लाड़काणो, हर साल हज बि वेंदो आहे। हिन मां हज कंदो आहे, हिन मां 2 नंबर मां। मदीने वारा इन ते नाराज़ थी वञे त अहिड़ी सज़ा ॾियारे, अहिड़ी सज़ा ॾिए जे पाण खे कैसर थिए, जीअं मज़लूमनि ग़रीबनि खे कैसर थिए। हे जूस पीआरे थो माण्हुनि खे, ग़रीबनि खे। ॾिसो था न, कारो कामण बि हिन मां थिए, कैसर बि इन मां थिए, ॿी बीमारियूं हिन मां थियनि थियूं। मां DI साहब, SSP साहब ऐं हर इदारे खे अपील कयां थो, अल्लाह वज़ीर आला सिंध खे, IG सिंध खे ऐं पंहिंजो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे मां अपील कयां थो, मदीने वारे घोड़ जे सदके, मौला अली जे सदके इन ते सख़्त में सख़्त FIR थी वञे, सख़्त में सख़्त इनखे सज़ा मिले। जीअं हे ॾिसो न डॿनि में जंहिंमें मिलाए थो, हे दॿा आहिनि। ॾिसो हे डॿनि जो कारो, हिन में अंदरि माल आहे जेको, हिननि में हे केमिकल आहे। हे ॾिसो, हे ॾिसो, जंहिंमें अंब जो जूस ठहियो थो वञे।